सैयदना उस्मान गनी जो सुभान अल्लाह। हजरत सैयदना उस्मान लक़ब चाहे से ज़ुन्नूरैन बिन नूरन वारो, बिन नूरन वारो केड़ो उस्मान, ओ उस्मान जहें साअतुल उसरह तबूक वारी लड़ाई में मुझे महबूब जा असहाब हन, हालात कमजोर हन, गरीबी हाला मिस्कीनी हाला, मुझे महबूब ऐलान फरमायो हिन मुझे मिस्कीन लश्कर जी केर मदद कंदो। महबूब जा सहाबी सगोरा मिस्कीनी हाला, खजूरूं पकल हन, खजूं तैयार हन, गुज़र सफ़र उन्हनि जो उन्हनि खजन ते आ। पर महबूब जड़ी मल हुक्म फरमायो कहीं ईअं कोन चयो या रसूल अल्लाह असां जो त सॼे साल जो गुज़र इन ते आ, किॾां वञूं, ही माल तैयार आ, इहो भला वढे करे पोइ निकिरूं। हेॾा मदीने वारे मीर हुक्म फरमायो कहीं बि ईअं सोचियो बि कोन। महबूब खे चयो लब्बैक या रसूल अल्लाह, मुंहिंजा महबूब हे त खजूं हन तुंहिंजे कदमनि तां सिर बि कुर्बान आ। ये महबूब जा सहाबी जेड़ी मल तबूक वारी लड़ाई आ, महबूब फरमायो इन मिस्कीन लश्कर जी जेको उन्हनि जी मदद कंदो, उन्हनि खे हथियार फराहम कंदो, उन्हनि जे लाइ चंदो वग़ैरह ॾींदो। महबूब फरमायो इन्नी अदमनु लहू बैतन फिल जन्नह, मुझे महबूब फरमायो मां मोहम्मद करीम उनखे जन्नत में घर जी गारंटी थो ॾियां। सुहिणो सैयदना उस्मान ज़िन्नूरैन हाज़िर थियो। महबूब तुंहिंजो ग़ुलाम उस्मान हाज़िरा हाज़िरा हाज़िरा। सैयदना उस्मान गनी रदी अल्लाह तआला अन्हु उत खिदमत कई। केड़ो उस्मान जेको उस्मान बिर रूमा यहूदी खां खरीद थो करे, वो खरीद करे सुहिणो उस्मान मुसलमान लाइ वक़्फ थो करे। वो उस्मान जंहिंजो ख़ुद पानी आख़िर में बंद कयो वियो, जंहिं मुसलमाननि खे पानी पीआरियो, पर आख़िर में बलवा इन उन वक़्त जे फितने बाज़न हज़रत सैयदना उस्मान जो पानी भी बंद कयो। कसम खुदा जो वो उस्मान रदी अल्लाह तआला अन्हु जेको महबूब जे काशाने मुबारक घर मुबारक ते ईंदो आ, महबूब अकरम पंहिंजा कपड़ा ठाहे करे वेहंदा हन। सैयदा आयशा पुछंदी आ महबूब अबू बकर आयो, उमर आयो, मुंहिंजा महबूब तव्हां ईअं कपड़ा पंहिंजा कोन ठाहिया? उस्मान आयो तमा कपड़ा ठाहे करे ठाठूअ करे वेठव छो? मुझे महबूब अकरम इरशाद फरमायो एड़े उस्मान खां हयाओ छो न कया जेको रब रहमान जा मलाइका बि हयाओ कंदा। इहो उस्मान गनी जेको बदर वारी लड़ाई में हज़रत रुकैया जी खिदमत जे करे महबूब जी न्याणी बीमार आ, उन जे करे ओॾे जंग में न वञी सघियो, छो त महबूब हुकुम फरमायुसि त तूं रुकैया जी खिदमत कर, तीमारदारी कर, हुआ बीमार आ। पर मुझे महबूब इरशाद फरमायो उस्मान तोड़े जो बदर में शरीक न थियो आ, पर मां मोहम्मद करीम उन खे बदर वारनि सहाबनि में शामिल करे जन्नत जी बिशारत थो ॾियां। इहो उस्मान गनी रदी अल्लाह तआला अन्हु मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते वेही करे ऐलान फरमायो। सुभान अल्लाह चओ त ॻाल्हि कई। मिंबर ते वेही करे महबूब ऐलान फरमायो फिलाणो लश्कर तैयार आ, केर हिन जी मदद कंदो? फलहुल जन्नह, उन लाइ जन्नत वा। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो हज़रत सैयदना उस्मान 950 उठ उहे महबूब जी खिदमत में पेश कया सामान समेत। या रसूल अल्लाह हे तव्हां जी खिदमत में हाज़िर हन। वरी महबूब फरमायो अञा सहाबी त वीचारा मिस्कीन आ, या रसूल अल्लाह हाज़िर हन। महबूब टियों दफ़ो फरमायो अञा। हज़रत उस्मान गनी 1000 दिरहम खणी करे मुंहिंजे महबूब अकरम जी झोलीअ में अची विधा। अल्लाह जो हबीब उन्हनि पैसनि खे हीअं बि खणनि पिया, हीअं निहारनि पिया। ऐं मुंहिंजो महबूब फरमाए पियो त ओ उस्मान अॼु खां पोइ जेकॾहिं को अमल न बि करे तभी खैरा, अल्लाह तोला जन्नत वाजिब फरमाए छड़ी है। इहो उस्मान कुरान जी तिलावत कान छॾी। एड़े उस्मान मां अॼु ताज़ो पढ़ियो आहे, ताज़ो। सैयदना उस्मान रात थी इशा जी नमाज पढ़ी नफिल उॾाई, अल्लाहु अकबर। फजर जी बांग आई, हज़रत उस्मान जी हिक रकात बि पूरी कई। इन जे करे आलिमन फरमायो त उस्मान
ज़िन्नूरैन खे बिन नूरनि वारो हिकु इन जे करे चयो वियो छो त उन वटि मुंहिंजे महबूब मदीने वारे नूर की सरकार से पाया दोशाला नूर का उनखे महबूब मदीने वारे जी ॿ न्याणियूं ॿ नूर मिलिया हिकु इन जे करे चयो वियो ज़िन्नूरैन चे ॿियो ज़िन्नूरैन चवण जो ॿियो सबबु हीउ बि आहे त उस्मान गनी सॼी राति क़ुरान पाक जी तिलावत कंदो हो राति जो तहज्जुद पढ़ंदो हो चवंदा हिकु नूर वा तहज्जुद त ॿियो नूर वा क़ुरान इन जे करे उस्मान ॿिनि नूरनि वारो आहे हिकु तहज्जुद बि नूर आहे हिकु क़ुरान बि नूर आहे इन जे करे उस्मान ज़िन्नूरैन